अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां पंहिंजो ही पैच वर्क शेयर करे रही आहियां। रिलियूं ठाहिण जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे। इन खां पहिरियों बि मां हिकिड़ियूं शेयर करे चुकी आहियां तव्हां सां। ऐं ही जेके रिलियूं आहिनि उन्हनि जी मां कटिंग ऐं सिलाई जो तरीक़ो इहो मां वीडियोज़ तव्हां सां शेयर करे चुकी आहियां पहिरीं। ये रलियाँ मैं खुद बनाती हूँ और ये जो हैं ये चादरें हैं, ये बेड शीट्स हैं, समझ लें बेड स्प्रेड्स। तो इनकी कटिंग और इस डिज़ाइन की कटिंग और सिलाई का तरीका मैं आपके साथ शेयर कर चुकी हूँ। हमेशा ये जो ऊपर का लेयर है वो मैं खुद बनाती हूँ और इसके नीचे सिर्फ अस्तर लगता है खाली। तो ये जो है ये मुझे मार्केट से लगवाना पड़ता है। और पाइपिंग तो जो भी अपनी मर्ज़ी का कलर हो उसके हिसाब से हम उनको बता देते हैं तो वो बना देते हैं। तो ही मां मार्केट मां हिनखे अस्तर हणाईंदी आहियां ऐं हिन जे विच में कुझु बि भरियल न आहे। ही सिर्फ़ु ॿ तह आहिनि, हिकिड़ो मथो डिज़ाइन वारो ऐं हिकिड़ो हेठां। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि जा जेके बॉर्डर आहिनि, जेके पट्टा आहिनि, उहे हमेशह मां प्रिंटेड या प्लेन कपिड़े जा ॾींदी आहियां। छो त मोस्टली जॾहिं इहे हंध ते विछाइजनि थियूं त हिननि जो ही हिसो जेको आहे घणो करे उहो गदे जे हेठां थो हलियो वञे। इन लाइ मां हिन जे ॿाहिरनि पट्टनि ते घणी महिनत न कंदी आहियां। इनका जो बाहर का बॉर्डर है इस पर मैं ज़्यादा इसलिए मेहनत नहीं करती क्योंकि जब भी इसको जो बिछाया जाता है पलंग पे तो ये जो बॉर्डर्स हैं ये अक्सर गद्दे के नीचे चले जाते हैं। तो इनका कोई फ़ायदा नहीं अगर इसमें ज़्यादा मेहनत की जाए। तो ही जेको आहे हिकिड़ी हीअ चादर आहे। 4 चादरूं मां हिन महिल ठाहियूं आहिनि जेके मुंहिंजे हिकिड़नि मख़सूस कस्टमर्स जे लाइ आहिनि। हू न मूंसां टाइम मूंखे इलाही ॾींदा आहिनि, पैसनि ते बहस न कंदा आहिनि, डिज़ाइन मूं ते छॾे ॾींदा आहिनि त मूंखे कमु करण जो मज़ो बि ईंदो आहे। सो हिकिड़ी हीअ आहे, उन खां पोइ आहे ॿी हीअ आहे। एक और ये है कि मुझे तो वैसे ही बहुत ज़्यादा शौक़ है, इस काम से मोहब्बत है मुझे। ये हमारा सिंध का सकाफ़ती हुनर है और हमारी औरतों की जो है ये पहचान है काम की, जो कि पुराने ज़माने में तो सिर्फ यूज्ड कपड़ों से बनते थे, अब जो है वो हम नए कपड़े ख़रीद के बनाते हैं। तो ही तमामु मुंहिंजो हिकिड़ो फेवरेट कमु आहे। मूं पंहिंजे घर लाइ तमामु घणियूं रिलियूं ठाहियूं आहिनि, पंहिंजे सभिनी ॿारनि लाइ ठाहियूं आहिनि ऐं हाणे मां जेको आहे ही मुंहिंजो बिज़नेस आहे। ऐं इन खां अलावा जॾहिं बि ही रिलियूं मां सिबां थी त हिननि ते मां पंहिंजो लेबल ज़रूरु हणंदी आहियां। ही ॾिसो, ही हिन तरफ़ खां सिधो आहे। ही मुंहिंजो फेसबुक ते पेज बि आहे, क्रिएटिव हैंड्स बाय NW। ठीकु आहे। सो ॿी जेका रिली आहे इहा आहे। ऐं ही मुंहिंजो कमु ॿाहिरनि मुल्कनि में वञे थो ऐं तमामु घणो पसंदि कयो वञे थो। हिते लोकल माण्हुनि जे लाइ मां घटि ई ठाहींदी आहियां छो त उन्हनि खे बहस करण जी ॾाढी आदत हूंदी आहे ऐं पोइ आख़िर में अची ख़ासि करे औरतूं इहो चवंदियूं आहिनि त हितां हीअं न हुजे हा, हुतां हूअं न हुजे हा। इहो पोइ ॾाढो मुश्किल थो थी वञे। सो उन खां अलावा ॿियो जेको डिज़ाइन आहे, अच्छा ही बि डिज़ाइन जेका ही फिरनियूं ठाहिण जो तरीक़ो मां सेखारे चुकी आहियां, पर हीअ रिली मां शो न कई आहे पंहिंजे उन वीडियो में। ॿी रिलीअ में इहो ई सेम डिज़ाइन आहे, नंढड़ी साइज़ में। टी डिज़ाइन ही है, तीसरा ये डिज़ाइन है। इसकी भी मैं सिलाई और कटिंग का तरीका जो है वो आपके साथ शेयर कर चुकी हूँ और ख़ास तौर पे ये चीज़ मैंने शेयर की थी कि जब हमें स्क्वायर और ट्रायंगल्स एक साथ सीने हो तो उनकी कटिंग कैसे होनी चाहिए। ठीक है, तो हिन में मां इहो शेयर कयो तव्हां सां त जॾहिं बि असां चौरस टुकरियूं ऐं टिकुंडियूं टुकरियूं स्क्वायर्स ऐं ट्रायंगल्स जेके आहिनि गॾु सिबऊं त असांखे उन्हनि जी कटिंग महिल कहिड़ो ख़्यालु रखणु घुरिजे। इहा हिकिड़ी महारत जो कमु आहे। इहो तव्हां ज़रूरु वीडियो ॾिसिजो जेकॾहिं तव्हां कुझु बि पंहिंजो अहिड़ो पैच वर्क में कमु करणु चाहियो था। हिन ते बि तव्हां ॾिसो त मुंहिंजो ही क्रिएटिव हैंड्स जो लेबल लॻियल आहे, त इहो मां ज़रूरु हणंदी आहियां। मुंहिंजी सुञाणप आहे इहा, मुंहिंजो ब्रांड आहे इहो, ईअं सम्झो। इन खां अलावा चौथी जेका आहे उहा मां तव्हांखे ॾेखारियां थी। मूंखे उमेदु आहे तव्हांखे डिज़ाइन्स वणिया हूंदा। चौथी डिज़ाइन ही आहे। इन में मूं ॿिन्ही क़िस्मनि जो सेखारियो आहे कमु। ही मां वीडियो तव्हां सां शेयर कई आहे जंहिंमें मूं नंढा नंढा ट्रायंगल ठाहिणु सेखारिया आहिनि, फिरड़ियूं ठाहिणु सेखारियूं आहिनि। ऐं हीउ जेको आहे ही बि मां तव्हां सां शेयर कयो आहे त हिननि जी कटिंग कीअं कजे ऐं जेकॾहिं हिन में असां ही फिरड़ियूं न हणूं, ख़ाली ही सिर्फ़ु ट्रायंगल्स हणूं त पोइ असांखे उनजी सिलाई ऐं कटिंग कीअं करणु घुरिजे। तो ये वीडियो भी मैं शेयर कर चुकी हूँ। पैच वर्क ट्यूटोरियल्स जो हैं वो मेरे अवेलेबल हैं मेरे चैनल पे, तो आप लोग देख सकते हैं। तो ये मेरा काम है जो लोग बहुत पसंद करते हैं। अल्लाह का करम है मुझ पर बहुत, और मैं बहुत खुश होती हूँ, मैं बहुत इंजॉय करती हूँ इसको। तो जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणी हुजे तो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुझे चैनल सब्सक्राइब कयो। अगर आपको अच्छा लगा हो, इस तरह के और आइडियाज़ भी मुस्तकबिल में ज़िंदगी रही तो मैं शेयर करना चाहूँगी आप लोगों के साथ।
तो अगर आपको पसंद आए तो ज़रूर इस वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो और भी बहुत कुछ मैं शेयर करूँगी। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। ही रिलियूं असांजो हुनर आहे, असांजे सोननि हथनि वारनि ऐं सुहिणी दिलि वारनि औरतुनि जो कमु आहे ही, जेको अॼुकल्ह पढ़ियल लिखियल मायूं त बिल्कुलु ई नथियूं कनि। पर मां इन खे कंटिन्यू करे वेठी आहियां, ज़िंदा रखी वेठी आहियां, वीडियोज़ बि ठाहियां थी, शेयर कंदी रहां थी, त जीअं जिन खे नथो अचे उहे बि दिलचस्पी वठनि ऐं उन्हनि खे बि सिखण जे लाइ हिकिड़ो ज़रियो थी पए। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे कम सां प्यारु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो, पंहिंजे टाइम जो क़दुरु कयो। इनशा अलाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।